अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। तरक्याती स्कीमूं घटाए वेंदियूं। ग्रेड 17 खां 22 जे ऑफिसरनि जा असासा पब्लिक कया वेंदा। सूबाई या वफ़ाक़ी हुकूमत कणक जी ख़रीदारी लाइ इमदादी क़ीमत मुक़रर न कंदी। पाकिस्तान कर्ज़ प्रोग्राम लाइ IMF जूं 23 शर्तूं मञी वरितियूं। IMF जो चवणु आहे त हुकूमत हिके ॾियारियो आहे त शुगर सेक्टर मुकमल तौर रेगुलेशन खां आज़ादु हूंदो। भाण ऐं कीड़ा मारींदड़ दवाउनि मथां एक्साइज़ ड्यूटी में 5% इज़ाफ़ो कयो वेंदो। बिजली सिस्टम में नुक़सान खे घटायो वेंदो। करंसीअ खे लचकदार रखियो वेंदो। वज़ीर आज़म जी तुर्कमानिस्तान में यादगार गैर जानबदारी ते हाज़िरी। शहबाज शरीफ पारां आलमी फोरम में शरीक सरबराहनि सां गॾु यादगार गैर जानबदारी जो दौरो। गुल रखिया विया। वज़ीर आज़म अहम आलमी अॻवाननि सां 1-to-1 मुलाक़ातूं पिणु कंदो। अॻूणे DG ISI फैज़ हमीद खे 14 साल सख़्त पोरे सां क़ैद जी सज़ा। फील्ड जनरल कोर्ट मार्शल दोस्त साबित थियण ते फैज़ हमीद खे सज़ा ॿुधाए छॾी। ISPR चयो आहे त अॻूणे लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद ख़िलाफ़ आर्मी एक्ट तहत कोर्ट मार्शल जी कार्रवाई शुरू कई वई। कोर्ट मार्शल 15 महीना जारी रहियो ऐं डिघी कानूनी कार्रवाई में जवाबदार समूरनि इल्ज़ामनि में ॾोही साबित थिया। ISPR मूजिबि कार्रवाई दौरान फील्ड जनरल कोर्ट मार्शल समूरियूं तक़ाज़ाऊं पूरियूं कयूं। जवाबदारनि खे दिफ़ा जी टीम मुक़रर करण समेत समूरा कानूनी हक़ फराहम कया विया। फैज़ हमीद ख़िलाफ़ सज़ा 11 डिसंबर 2025 खां लागू थींदी। ठट्टो वेझो जवाबदार भाउ खे क़त्ल करण बैदि पाण बि आपघात करे छॾियो। KGA मोरी भरिसां भाइरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। फायरिंग में नसीर पलीजू मारिजी वियो। ॿियो भाउ लधो पलीजो इस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत। वारसनि जो चवणु आहे त लधो पलीजो भाउ खे क़त्ल करण बैदि पाण खे गोली हणी आपघात कयो आहे।